असां त्योहार हिते मल्हाईंदा आहियूं हर साल। यारी जी अॼु इख़्तितामी तकरीर कई। जी बिल्कुल हाज़िर हिंदू बिरादरी जे मज़हबी त्योहार जेके रोशनी जो त्योहार चयो वञे थो, ॾियारी जूं जेके सरगर्मियूं आहिनि, जेके तकरीबूं आहिनि, ॾियारी जी मुश्किल हिन वक़्तु समय कयो हैदराबाद जे शिव मंदिर में। नालो इंजीनियर मुकी माईचंद है। मां हैदराबाद हिंदू काउंसिल सरप्रस्त आहियां। अॼु असांजे पाकिस्तान जे तारीख़ी ऐं क़दीमी मंदिर दुर्गा शिव मंदिर न सर्किट हाउस हैदराबाद में दियारी जी अॼु इख़्तितामी तकरीर कई। जंहिं ॾींहुं 20 तारीख़ ते असांजी इफ़्तिताही तकरीब हुई ऐं अॼु असांजी लास्ट डे आहे। हिन तकरीब में असां सां गॾु हिंदू भाइर, मुस्लमान भाइर, सिख भाइर असां सां ऐं ज़िले इंतिज़ामिया सभु असांजा ताउन कयो ऐं हीअ असांखे फील कॾहिं बि कोन करे त असां अक़लियती बिरादरी में ही फील करे त असां हिक ॿिए जा भाइर आहियूं। अफ़वाज पाकिस्तान ज़िंदाबाद। हर ट्यूसडे जे मल्हाईंदा आहियूं, ॾाढो सुठी तरीक़े सां दिवाली वग़ैरह मल्हाईंदा आहियूं। यार सां रहंदा आहियूं, असांखे सिक्योरिटी वग़ैरह सुठी मिलंदी आहे, पूरा मन सां रहंदा आहियूं, हिक ॿिए सां मिलंदा आहियूं, जुड़ंदा आहियूं। पर हिते हमेशह असांखे सेफ्टी मिलंदी आहे, सिक्योरिटी मिलंदी आहे, सुठे नमूने सां ईंदा आहियूं। अॼु जेका ई पूजा थिए थी या या हर मंगल ते शेरा वाली माता जी शेवा थींदी आहे, उनजो ॾींहुं आहे। हर मंगल ते शिव मंदिर पुराणो कॾहिं मंदिर भगत करमचंद शिवदरी आहिनि, भगत महेश, भगत उमेश, इहे बि हिनजी संभाल आहिनि। हर मंगल ते त्योहार ते प्राण रैली जेके आहिनि हिते शेवा जे लाइ ऐं पंहिंजो दिलि जो मुरादूं थींदियूं आहिनि। को पंहिंजी जेका तमना खणी ईंदो आहे त उहा माता रानी जी ऐं इन ते भंडारो आहे, यानी लंगर बि हलंदो आहे। इन मंदिर के घणा साल थिया आहिनि? 150 साल पुराणो, 150 साल कॾहिं बि मंदिर हैदराबाद में कॾहिं हर मंगल थींदो मंगल कॾहिं मंदिर अॼु छा जो प्रोग्राम? मंगल वेले खां माता जी दिवाली जो दिवाली जो छा जो? दिवाली जो हर मंगल ते माता जी दिवाली जे आख़िरी